सिंधु देश मुक़दर साईं GM सैद रहबरा शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान कुरैशी असांजो लीडर आहे। अॼु सिंध एक्शन कमेटी जे मर्कज़ी सॾ ते सॼी सिंध अंदरि जेके एहतजाज थिया आहिनि उहा 27वीं तरमीम जेका सिंध खे टोड़ण जी ॻाल्हि थी करे, सिंध जेका हज़ारे सालनि खां आहे उन जे वजूद खे ख़तमु करण जी ॻाल्हि थी करे, इन 27वीं तरमीम मंझि पीपल्स पार्टी केनाला नारे इशू वांगुरु वरी बि बिट बणियल आहे। पीपल्स पार्टी हमेशह जीअं सिंध दुश्मन किरदारु अदा कयो आहे। असां सम्झूं था त सिंध खे नुक़सानु पहुचाइण में पीपल्स पार्टी जो वॾे मां वॾो हथु आहे ऐं पंजाब साम्राज पीपल्स पार्टी खे हमेशह जीअं इस्तेमालु कंदे वरी बि सिंध दुश्मन फ़ैसिला, सिंध दुश्मन तरमीमूं पेश कयूं आहिनि। ऐं सिंध एक्शन कमेटी जे मर्कज़ी सभिनी अॻवाननि मथां जेके कूड़ा केस थिया आहिनि उन्हनि जी बि असां मुज़म्मत कयूं था। ऐं अॼोकी नौशहरे मंझि जेके असांजा दोस्त सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते जेको एहतजाज थियो उन्हनि जूं गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, दादू मंझि अॼु उन्हनि जूं गिरफ़्तारी थियूं आहिनि। उन्हनि जी बि असां मुज़म्मत कंदे फिल्फुर आज़ादी जी घुर कयूं था। असां अॼोकी इन एहतजाजी मुज़ाहिरे जे तसलसल सां पंजाब साम्राज ऐं उन्हनि जे आकाउनि ऐं उन्हनि जे नौकरनि खे बि ॿुधायूं था त जे अगरि 27वीं तरमीम थी त सिंध केनालनि जे इशू खां बि वधीक रद्द अमल ॾींदी ऐं वधीक मुनज़म तरीक़े सां हिन भेरे मुज़मत न बल्कि मुज़ाहिमत बि कंदी। जीअं सिंध देश।